कुछ वज़ीर अहिड़ा आहिनि जेके वज़ीर आज़म लाइ ॾुखियायूं पैदा कनि पिया। रावलाकोट जे कश्मीरियुनि खे कश्मीरी न मञीदड़ काबीना में छो आहे? वफ़ाक़ी वज़ीर जी कश्मीर में पखड़ियल बाहि खे हवा ॾियण जी कोशिश कई। बचाव वारे वज़ीर माफ़ी घुरण लाइ तयार न आहे। असांखे कश्मीर ख़ास खे नुक़सान न पहुचाइण घुर्जे। हुकूमत खे सियासी रस्तो कढणु घुर्जे। वज़ीर आज़म काबीना जे मेंबरनि खे कंट्रोल में रखे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली में ख़िताब। संदसि चवणु आहे त वज़ीर आज़म हाकारी अंदाज़ में मुल्क खे ॾुखियाईनि मां कढणु चाहे पियो। मुतालबो आहे त सॼे मुल्क में मकानी चूंडूं करायूं वञनि। मकानी चूंडुनि जी ॻाल्हि कंदड़ इस्लामाबाद में चूंडूं छो नथा कराइनि? ख़्वाहिश आहे त गिलगित बल्तिस्तान में 90 ॾींहंनि अंदरि मकानी चूंडूं करायूं। वज़ीर आज़म जे सियासी मामलनि बाबति सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त कलदम एक्शन कमेटी जो एहतजाजी सॾ जो मक़सदु आज़ाद कश्मीर जूं चूंडूं रोकराइण आहे। मुज़ाहिरीन रावलाकोट में धरणियूं हणी वेठल आहिनि। छा धरणनि सां चूंडूं रोकराइण मुमकिन आहे? मुहाजिरनि लाइ मख़सूस सीटुनि बाबति फ़ैसिलो सिर्फ़ आज़ाद कश्मीर असेंबली करे सघे थी। जेकॾहिं मौलाना फज़लुर रहमान टियाकड़ी जो को इरदा करे थो त हुकूमत उनखे भलीकार चवंदी। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त अवामी एक्शन कमेटी अॻुवाणनि मूं सां राब्तो कयो आहे। हुननि खे अॼु पंहिंजो मुस्तक़बिल जो लाइ अमल ॾियणो हो पर न ॾिनो। एक्शन कमेटी जे चार्टर ऑफ डिमांड खे ॾिसणु घुर्जे। मुज़ाहिरीन जी तक़रीर जी बुनियाद ते तशद्दुद न थियणु घुर्जे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ तरफ़ां नई मीसाक जमहूरियत ते सहियूं करण जी तजवीज़। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे ख्वाजा आसिफ चयो त ऐवान जी इज़त ऐं वक़ार जी हिफ़ाज़त हर मेंबर जी ज़िम्मेवारी आहे। मुराद सईद डेस्कुनि ते चढ़ी गोड़ कयो हो। 78 मुल्क तारीख़ में कंहिं बि फ़र्द जमहूरी इदारनि खे एतिरो नुक़सान न पहुचायो आहे। माज़ी जी ग़लतियुनि जो अज़ालो थियणु घुर्जे। सियासी पार्टियूं माज़ी जी ग़लतियुनि मां सबक़ सिखनि ऐं जमहूरी क़दरुनि सां वापसगी जो मुज़ाहिरो कनि। हुकूमती इत्तेहाद पार्लियामेंट जो तक़दुस ऐं वक़ार बरक़रार रखण लाइ गॾियल हिकमत अमली ते इत्तफ़ाक़ कयो आहे। हुकुमरान पार्टी ऐं इत्तेहादिन पंहिंजी सियासी तजुर्बनि मां अहम सबक़ सिखिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ज़ाती तौर मुख़ालिफ़ धुर जे अॻुवाणनि सां राब्ता कया। पाकिस्तान ख़िते में छिकटाण जे ख़ात्मे लाइ किरदार अदा कयो। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल ॿिन्ही मुल्कनि खे इंगेज रखियो। ईरान तकरार जे ख़ात्मे लाइ 152 भेरा मुख़्तलिफ़ मुल्कनि सां राब्ता कया। पाकिस्तान जी कोशिशुनि सबबि आरज़ी जंग बंदी थी। पाकिस्तान ख़िते में अमन लाइ भरपूर टियाकड़ी कई। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो क़ौमी असेंबली में ख़िताब। संदसि चवणु आहे त ईरान ऐं अमरीका टियाकड़ी लाइ पाकिस्तान जी चूंड कई। कोशिश हुई त इस्लामाबाद ॻाल्हियुनि में ई मामला तय थियनि। पाकिस्तान ऐं क़तर जी टेक्निकली टीमूं अमरीका ईरान ॻाल्हियुनि लाइ क़ाइमु कयल टेक्निकल टीमुनि सां राब्ते में रहंदियूं। पाकिस्तान ख़िते में अमन लाइ भरपूर कोशिशूं करे रहियो आहे, जंहिंजी दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क वाखाण करे रहिया आहिनि। स्विट्ज़रलैंड में पाकिस्तान टेक्निकल ॻाल्हियुनि जी क़यादत कई। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान पाकिस्तान जो दौरो कयो। ईरानी सदर मुफ़ाहमती यादाश्त लाइ किरदार ते वज़ीर आज़म जा थोरा मञा। पढ़ी तर्जुमान ताहिर इंदिराबी जी न्यूज़ ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल सिदासी मुनीर सां मुलाक़ातूं कयूं। ईरानी सदर पाकिस्तान सां लाॻापा वधीक मज़बूत बणाइण जो अज़्म ज़ाहिर कयो। ईरान अमरीका मुआहिदे ते नार इत्तेहादिन खे एतमाद में वठण लाइ अमरीकी पड़ी वज़ीर मार्को रूबियो अबू धाबी पहुची वियो। अमरीकी मीडिया मूजिबि नार मुल्कनि खे अमरीका तरफ़ां सिक्योरिटी जो ख़ात्मी कराइण जो इम्कान। अबू धाबी पहुचण ते अमरीकी पड़ी वज़ीर मार्को रूबियो जो हुर्मुज़ लंघ आलमी सामूंडी लंघ आहे। आलमी कानून कंहिं मुल्क खे हुर्मुज़ ते टोल या फीस लागू करण जी इजाज़त नथो ॾे। आलमी सामूंडी लंघ ते फीस लॻाइण आलमी कानून जी भञकड़ी आहे। ख़िते जा समूरा मुल्क अमरीका जे मौक़िफ़ सां इत्तफ़ाक़ कनि था। ईरान खे इनक़लाबी तहरीक बदिरां रियासत तौरु कमु करणो पवंदो। ख़िते में जेसिताईं ईरानी प्रॉक्सीज़ हमला कंदा, छिकटाण ख़त्म न थी सघंदी। अमरीकी सेनेट ईरान ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई रोकण जो ठहराउ मंज़ूर करे वरितो।
अमरीकी सेनेट 48 जी भेट में 50 वोटनि सां ईरान ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई रोकण बाबति गॾियल ठहराउ जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। ठहराउ हलंदड़ महीने जे शुरू में अमरीकी कांग्रेस मां मंज़ूर थी चुको। अमरीकी सेनेट में रिपब्लिकन्स खे अक्सरियत हासिल आहे। डोनाल्ड ट्रंप जी ईरान ख़िलाफ़ कार्रवाई रोकण बाबति अमरीकी सेनेट जे ठहराउ ते तनक़ीद। संदसि चवणाई त ठहराउ बेवक़्त ऐं बेमाना आहे। मां ईरान खे शिकस्त जी कंधी ते आणे बीहारियो आहे। हू किरण वारो ई आहे। सेनेटर मुंहिंजो कमु ॾुखियो बणाए छॾियो, पर मां इहो कमु कंहिं न कंहिं तरीक़े मुकमल करे वठंदुसि। हिज़्बुल्लाह जे सरबराह नईम कासिम चयो आहे त इसराइल वटि लबनान मां मुकमल तौरु निकिरण खां सवाइ ॿियो को दग नाहे। सरहदी इलाइक़नि में लबनानी फ़ौज मुक़ररु थियण जे बदिले इसराइल खे लबनान जे सभिनी इलाइक़नि मां निकिरणो पवंदो। हिन वक़्तु जंगबंदी लागू आहे। इसराइल खे मुकमल तौरु पोइ ते हटणो पवंदो। इहो लबनान जो हिकु इंच बि कब्ज़े में नथो रखी सघे। लबनानी सदर जोज़फ ओन चयो आहे त इसराइल जी लबनान मां मुकमल तौरु निकिरण खां घटि ॻाल्हि क़बूल नाहे। लबनान मुल्क जे ॾाखणनि इलाइक़नि मां इसराइल जे कब्ज़े जो मुकमल तौरु ख़ात्मो चाहे थो। असां परॾी मुदाख़लत ख़तमु थियणु चाहियूं था, छाकाणि त असांजो वाहिद रस्तो क़ौमी ख़ुदमुख़्तियारी आहे। ॻाल्हियुनि जो नओं दौरु फ़ैसिलाइतो साबित थींदो। लबनान घुर्बल नतीजा हासिल करे वठंदो। केपी जे इलाइक़े लोअर दीर में CTD ऐं पुलिस जो ऑपरेशन 6 खारजी माजी विया। पुलिस मूजिब पछड़ी जबल में कानून लागू कंदड़ एहलकारनि ऐं दहशतगर्दनि विच में झड़प थी। मारिजी वियल दहशतगर्द पुलिस चेक पोस्ट ते हमले ऐं पुलिस एहलकार खे क़त्ल करण समेत ॿियनि केतिरनि ई वारदातुनि में मुलविस हुआ। संदन कब्ज़े मां 5 क्लाशनकोफ ऐं 3 दस्ती बम हथिया विया। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां लोअर दीर में कामयाब ऑपरेशन ते CTD ऐं पुलिस जी वाखाण। संदसि चवणु आहे त CTD ऐं पुलिस जे जवाननि ख़वारिजिन नापाक इरादनि खे नाकाम बणाए छॾियो। जवान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में बहादुरी सां पंहिंजा फ़र्ज़ निभाइनि पिया। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां औरत सिफ़ारतकारनि जे ॾिहाड़े ते औरतुनि जी ख़िदमतुनि खे भेटा पेश। संदसि चवणु आहे त UN समेत आलमी फ़ोरमनि ते औरत सिफ़ारतकार पाकिस्तान जो मौक़िफ़ असराइते नमूने पेश कनि पियूं। औरत सिफ़ारतकार अमन ॻाल्हि ॿोल ऐं आलमी सहकार जे वाधारे में किरदारु अदा करे रहियूं आहिनि। पाकिस्तान में औरतुनि जी सिफ़ारती ख़िदमतुनि जी रोशन रिवायत मौजूदु आहे। औरत सिफ़ारतकारनि जी ख़िदमतुनि पाकिस्तान जे आलमी वक़ार में इज़ाफ़ो कयो आहे। पाकिस्तान दुनिया सां संजीदा, बावक़ार ऐं बामक़सद लाॻापनि खे हथी वठाइण लाइ पुरज़्म आहे। कराची जे क़ाइदाबाद वारे इलाइक़े मां ॿारड़ी जो ॿोरी बंदि लाश हथु। क़ाइदाबाद थाणे जे हद में 3 वरनि जी कुलसूम धी कासिम जो ॿोरी बंदि लाश मिलियो। IG सिंध जावेद आलम ओढे ॿारड़ी जो लाश हथु अचण वारे वाक़े जो नोटिस वरितो। DIG ओभर खां ॿारड़ी जी गुमशुदगी ऐं मौत बाबति जांच जो हुकुम। IG हिदायत कई त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानूनी कार्रवाई अमल में आंदी वञे। शहदादकोट में जत बिरादरी जी 2 धुरियुनि में तकरार तां हिकु ॼणो क़त्ल 2 ज़ख़्मी। संदड़ कब्रिस्तान ते आयल जत बिरादरी जी 2 धुरियुनि में चङावती तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में गदा हुसैन मौक़े ते मारिजी वियो। मीर हसन ऐं अली हसन जत ज़ख़्मी। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। सांगी जे कच्चे वारे इलाइक़े रज़ागोट में हथियार नथा नौजवान क़त्ल। बाइजी थाणे जे हद में फायरिंग में साबित जंगू महर मारिजी वियो। मक़तूल जे सौट आगा अली जंगू महर जो चवणु आहे त जवाबदारनि इमरान महर ऐं अनीस महर फायरिंग करे नौजवान खे ज़ख़्मी कयो, जेको बाद में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। पुलिस मूजिब गैरत जे नाले ते वाक़ियो पेश अचण जा इतला आहिनि। वधीक जांच कई पई वञे। ऐं हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 4 ॼणनि जा लाश हथु। हाली रोड थाणे जी हद मां 28 वरे जे नौजवान अकरम जो लाश मिलियो। मार्केट थाणे जी हद में अंजुमन हाल वटां लाश मिलियो, सुञाणप न थी सघी। सेरी थाणे जी हद मां बि अणॼातल शख़्स जो लाश मिलियो। रेलवे स्टेशन भरिसां 26 वरे जे नौजवान जो लाश हथु।